हाणे अपडेट करें पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ व्याजिन जे ज़ुल्म खां बचायो ॻोठ गुल सेतो जे रवासिन जो व्याजिन जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। व्याजिन खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। ॻोठाणनि जो इंतज़ामिया खां मुतालबो। मटियारी ज़िले जे ॻोठ गुल सेतो जे रवासिन रजिब सेतो, रसूल बशको सेतो, अब्दुल सत्तार कलोड़ो, दोस्त अली सेतो, खादिम कलोड़ो, फरीद कलोड़ो, ज़हीर सेतो, फ़कीर मोहम्मद सेतो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त ॻोठ गुल सेतो ऐं भरपासे में व्याजिन तर तपाए छॾियो आहे। केतिरा ई ॻोठाणा व्याजिन जे ज़ुल्म जो शिकार आहिनि। इलाइक़े जा मशहूरु व्याजी रबदिनू कलोड़ो, अमजद कलोड़ो, निजात कलोड़ो, जावेद कलोड़ो, फयाज़ कलोड़ो, उन्हनि जा साथारी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ग़रीब अबोझ माण्हुनि खे पंहिंजे ॼार में फासाइनि था। व्याज ते माण्हुनि खे कर्ज़ ॾियनि था, जंहिं सबबु केतिरा ई नौजवान इलाइक़े वासियुनि हिननि जो ज़ुल्म खां शिकार थी विया आहिनि। हू पंहिंजूं ज़मीनूं जाइदाद, घर, प्लाट, माल मिल्कियत सभु कुझु व्याजिन खे ॾेई चुका आहिनि, पर हिननि व्याजिन जी कर्ज़ मां कंहिंजी बि जान नथी छुटे। ही व्याजी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां शरीफ़ माण्हुनि खे तंग करे रहिया आहिनि। जेको हिननि खां कर्ज़ नथो वठे ऐं जेको माण्हू कर्ज़ खणी उन्हनि खे टाइम ते व्याज जो नथो ॾिए, उन्हनि जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ऐं कोर्टनि में कूड़ा केस दाख़िल करे शरीफ़ माण्हुनि खे परेशान कयो वञे थो। हितां जे रवासिन वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी समेत वसवारनि खां घुर कई आहे त इन्हनि व्याजिन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे।